बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। दोस्तों, अल्लाह ताला जा लातादाद एहसान ऐं करम जंहिं असां अवां खे रमज़ानुल मुबारक जहिड़ो मुक़द्दस महीनो अता कयो, जेको हिन उम्मत मथां अल्लाह जो ख़ुसूसी फ़ज़ल करम आहे। कंहिं बि उम्मत खे अहिड़ो एज़ाज़ न मिलियो, कहिड़ी बि उम्मत खे अहिड़ो इनाम न मिलियो जहिड़ो एज़ाज़ ऐं इनाम अल्लाह ताला मदीने वारे साईं लॼपाल नबी मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हिन उम्मत खे अता फ़रमायो। उहो इनाम कहिड़ो आहे? रमज़ानुल मुबारक जो। अॼु दिलि चयो त अव्हां खे कुझु रमज़ान जा फ़ज़ाइल, रमज़ान जे महीने जूं बरकतूं ऐं लॼपाल नबी मदीने वारे साईं जी हिकिड़ी हदीस पाक ॿुधायां। इंशाअल्लाह, रमज़ान करीम आहे, रमज़ान अज़ीम आहे, रमज़ान मुबारक आहे, रमज़ान सॼे साल जो सींगार आहे, रमज़ान रहमतुनि ऐं बरकतुनि जी खाण आहे, रमज़ान जे हर ॾींहं में नूर वसे थो, रमज़ान जी हर राति में रब जी अता ऐं सखा आहे, रमज़ान में हर घड़ी अल्लाह जूं इनायतूं ऐं अताऊं आहिनि। रमज़ान जो पहिरियों ॾहो रहमत आहे, रमज़ान जो ॿियों ॾहो मग़फ़िरत आहे ऐं रमज़ान जो टियों ॾहो जहन्नम जी बाह खां निजात आहे। ऐं जॾहिं रमज़ान जो चंड नज़र ईंदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि। रमज़ान जो चंड नज़र ईंदो आहे, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। रमज़ान में शैतान मरदूद क़ैद कया वेंदा आहिनि। रमज़ान जा रोज़ा इस्लाम जे रुकननि मां हिकु रुकन आहिनि। रमज़ान में उहा राति आहे जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल राति आहे। रमज़ानुल मुबारक में उहा राति आहे जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल राति आहे। बुज़ुर्गनि उन खे 21 अदद में बयानु कयो आहे। के चवनि था त उहा 21 जी राति आहे, के चवनि था उहा 23 जी राति आहे, के चवनि था उहा 25 जी राति आहे, के चवनि था उहा 27 जी राति आहे, के चवनि था उहा 29 जी राति आहे। पर अक्सर उलमाए किराम इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त लैलतुल क़द्र जी राति 27 जी राति आहे। रमज़ान बराबरी जो महीनो आहे, रमज़ान सखावत जो महीनो आहे, रमज़ान जंगुनि में फ़तहनि जो महीनो आहे, रमज़ान करीम शुक्र जो महीनो आहे, रमज़ान जो हक़ सुञाण वारो अल्लाह जो वली बनायो वञे थो। रमज़ान जे महीने खे अल्लाह तरावी सां मख़सूस फ़रमायो आहे। रमज़ान सब्र जो महीनो आहे ऐं सब्र जो बदिलो जन्नत आहे। रमज़ान मिस्कीननि खे खाधे खाराइण जो महीनो आहे। रमज़ान में आमाल जा अजुर ॿीणा कया वेंदा आहिनि। रमज़ान में दुआऊं मक़बूल थियनि थियूं। रमज़ान में गुनाह बख़्शा वेंदा आहिनि। रमज़ान एहसान करण जो महीनो आहे। रमज़ान जे रोज़नि में नुफ़ूस खे तज़कियो मिले थो। रमज़ान में उम्रो अदा करण, हज अदा करण जे बराबरि अजुर मिले थो। हबीबन करीमन फरमायो त जेको रमज़ान में उम्रो करे थो उन ॼण मूं सां गॾु हज अदा कयो। रमज़ान में एतिकाफ़ ऐं इबादत में कोशिश करण जो महीनो आहे। रमज़ान में क़ुरान ऐं ॿियनि आसमानी किताबनि जो नुज़ूल थियो। रमज़ान शिफ़ात करण वारो महीनो आहे। रमज़ान में रूहनि खे पाकीज़गी नसीब थिए थी। रमज़ान में दर्जात बुलंद थी वञनि था। रमज़ान में उजूरा वधाया वञनि था। रमज़ान में ऐब ढकिया वञनि था। पनाह जो पर्दो ॾिनो वञे। हदीस मुबारका ॿुधायां थो त रमज़ान जे अचण जी दुआ छा आहे। असांजो ही दोस्त मोहसन ऐं आशिक़े रसूल आहे जनाब मोहतरम शौकत हुसैन साहब, त जॾहिं रमज़ान जो चंड नज़र अचे, रमज़ान अचे त छा कजे। हबीबन करीमन हिकिड़ी दुआ सेखारी आहे। मदीने वारे साईं हिकिड़ी दुआ सेखारी आहे।
हदीस मुबारका जा लफ्ज़ आहिनि। लजपाल नबी फरमायो त अन उबादत इब्न सामत क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युअल्लिमुना हाउलाइल कलिमात इज़ा जाअ रमज़ान अन यक़ूल अहदुना अल्लाहुम्मा सल्लिमनी मिन रमज़ान व सल्लिम रमज़ान अली व तसल्लमहु मिन्नी मुतक़ब्बला। जरा रमज़ान जो महीनो दाख़िल थींदो हुयो त सोना नबी हीअं पाण दुआ घुरंदा हुया। हज़रत इबादा बिन सामत खां रिवायत आहे, चयाईं जॾहिं रमज़ान ईंदो हुयो त मदीने वारा साईं असांखे ही कलमा सेखारींदा हुया। कहिड़ा? असां मां हर कोई ईअं चवंदो हुयो अल्लाहुम्मा सल्लिमनी मिन रमज़ान व सल्लिम रमज़ान अली व तसल्लमहु मिन्नी मुतक़ब्बला। या अल्लाह मूंखे रमज़ान जी बेक़दरी खां सलामत रख। ॾिसो सोणो नबी कहिड़ा लफ़्ज़ थो सेखारे हिन उम्मत खे। इहो सबक़ु रुगो सहाबनि खे न हुयो, अहल बैतनि खे न हुयो, पर हिन उम्मत खे ऐं अॼु ॾिसण वारनि दोस्तनि खे बि आहे। मदीने वारे साईं लफ़्ज़ सेखारिया त जॾहिं रमज़ान अचे त दुआ घुरो, या अल्लाह मूंखे रमज़ान जी बेक़दरी खां सलामत रख ऐं मूंखे रमज़ान में गुनाहनि खां सलामती सां रहाए ऐं मूंखां इन रमज़ान जे इबादतुनि खे पाण वटि तस्लीम क़बूल फरमाए।